नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे लंडन में ख़बर ॾींदा हलूं त गुज़िरियल साल जून में व्हाट्सएप ऐप हिकु बहितरीन फीचर ग्राउंड ब्रेकिंग मुतारिफ़ करायो, जंहिं जे तहत व्हाट्सएप सार्फिन माइटनि दोस्तनि खे पैगाम खां अलावा पैसा बि मोकिले सघंदा। यादि रहे त इन फीचर खे मुतारिफ़ कराइण जी कुझु ॾींहं खां पोइ हिन खे मुअतल कयो वियो। व्हाट्सएप जी नई फीचर खे सार्फिन में मशहूरी मिली हुई, जंहिं सबबु हाणे हिन फीचर ॿीहर कमु करणु शुरू करे ॾिनो आहे। शुरूआत में हिन फीचर खे इज़राइल जे लाइ मुतारिफ़ करायो वियो। कंपनी जो चवणु हो त इन खे ॿिनि मुल्कनि में बि मुतारिफ़ करायो वेंदो। इन जे लाइ हिकु हफ़्ते खां बि घटि वक़्त जे दौरान इज़राइल में मुस्तहकी ख़दशनि खे नज़र में रखंदे हिन सर्विस खे मुअतल कयो वियो। रिपोर्ट में ॿुधायो वियो त व्हाट्सएप जी हिन सर्विस ॿीहर कमु शुरू करे ॾिनो आहे, जंहिं खां पोइ व्हाट्सएप सार्फिन ऐं वीज़ा मास्टर कार्ड जे ज़रिए हिन सर्विस में फ़ाइदो खणंदा रक़म मुंतक़िली करे सघनि था। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।